मेहर खां रिपोर्ट करे रहियो आहे शाहिद महसर। मेहर शहर समेत आसपास जे इलाइक़नि ऐं दादू ज़िले में वधण बदमनी चोरियुनि फुरियुनि धाड़नि समेत सरियाम हलंदड़ मंशियात जुआ जे अॾनि ऐं समाजी बुराइनि ख़िलाफ़ शहरी इतिहाद मेहर जे सर ते 5 ॾींहं ते बि शहरी रोडनि ते निकिरी आया। मुज़ाहिरीन हथनि में बैनर पेनाफ्लेक्स खणी मेहर जे दुआ जा हथ चौक खां एहतिजाजी मुज़ाहिरो करे घंटाघर चौक ऐं नेशनल प्रेस क्लब मेहर ताईं 5 ॾींहं बि पैदल मार्च कयो वियो। मुज़ाहिरीन अमन ॾियो या इस्तीफ़ा ॾियो, शहरी वापारी फुराइण बंदि करियो, एसएसपी दादू हटायो, ज़िलो बचायो जा ज़ोरदार नारा हंया। मुज़ाहिरे में सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि जे अॻवाननि वापारियुनि दुकानदारनि वॾी तइदाद में शहरियुनि ऐं मासूम ॿारनि ऐं शागिर्दनि पिणु शिरकत कई। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदड़ शहरी इतिहाद मेहर जे चेयरमैन नियाज़ अली बुढ़ो, पीटीआई ताल के सदर मोहम्मद अयूब खोसो, क़ौमी अवामी तहरीक अॻवान वकील मीर खोसो, अवामी पोरियत तहरीक अॻवान वकील पुनल खोसो, नौजवान शहरी इतिहाद अॻवान मीर शकील अतार, जीडीए जा चूंडियल काउंसलर अब्दुल मजीद महेसर, इस्माइल बिरोही, वापारी अॻवान इश्तियाक तुनियो, गिफ्तार खोसो, मोहम्मद हाशिम बुढ़ो, आसिफ कुंभर, बाबू खोसो, मदद कांधड़ो, जहांगीर बबड़ो ऐं ॿियनि चयो त मेहर शहर समेत दादू ज़िले में बदमनी जी बाहि भरियल आहे। चोरियुनि फुरियुनि जा वाक़िया रोज़ जी बुनियाद ते वधी रहिया आहिनि। ॾोहारी सरियाम वापारियुनि ऐं दुकानदारनि खां फुरलुट करे आसानीअ सां फरार थी वञनि था, पर पुलिस ॾोहारियुनि अॻियां बेवस बणियल आहे। हुननि चयो त बदमनी सां गॾु मेहर समेत पूरे ज़िले में मंशियात जुआ जा अॾा बि सरियाम हली रहिया आहिनि। एसएसपी दादू ॾोहारियुनि सां गॾु मंशियात फरोशन ऐं ईरानी तेल सप्लाई कंदड़ गुरूहनि जो साथारी आहे। एसएसपी दादू मंथली उगाइण में पूरो आहे। हुननि चयो त मेहर शहर ऐं दादू ज़िले में वधंदड़ बदमनीअ जो ज़िम्मेवार एसएसपी दादू आहे। एसएसपी दादू ऐं थाणनि ते मुक़रर कयल नाअहल ऑफिसर ॾोहारियुनि जा साथारी बणियल आहिनि। हुननि चयो त आईजी सिंध ॿोड़ो ऐं गूंगो आहे, उनखे दादू ज़िले में ज़ुल्म नज़र नथो अचे। हुननि चयो त एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी खे बिलफोर हटायो वञे। हुननि चयो त ही असां शहरियुनि जी शुरू कयल तहरीक उन ॾींहं ताईं जारी रहंदी जेसिताईं एसएसपी दादू अमीर सऊद मक्सी खे हटायो न वेंदो ऐं समूरनि शहरनि वापारियुनि खां पुरथियल रक़म वापसि कराए ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे शहर में अमन अमान बहाल न कयो वेंदो ऐं समाजी बुराइयूं मंशियाती जुआ जा अॾा बंदि न कराया वेंदा। ही एहतिजाज जो सिलसिलो बि रोज़ जी बुनियाद ते जारी रहंदो।